अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 जनवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। एंटी एक्शन कैनाल कमेटी तरफ़ां सखर में सिंधु दरिया बचायो मार्च। वकीलनि तरफ़ां हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। जीअं सिंध तहरीक पारां 9 फरवरी ते हैदराबाद में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंध जी ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान। बहरिया टाउन केस कूड़ो करार। केस में नामज़द समूरा क़ौमी कारकुन बाइज़त बरी। सिंधियाणी तहरीक पारां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं सिंध जे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ मरहलेवार जदोजहद जो ऐलान। सिंध में मुहांगाई जो मारियल हिंदू ख़ानदान जनम भूमि छॾे भारत रवानो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सखर में एंटी कैनाल एक्शन कमेटी पारां सिंधु दरिया ते 6 कैनाल अॾण ख़िलाफ़ लबे मेहराण खां एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैलीअ जी अॻुवाणी SUP सरबराह सैयद ज़ैन शाह, ज़ुबैर टालपुर, शाइस्ता खोसो ऐं ॿियनि कई। एहतिजाजी रैली में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारें आबादगारनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 6 नवनि कैनालनि जो मनसूबो सिंध में ॾुकार आणण जी साज़िश आहे। पंजाब जा हुक्मरान गुज़िरियल 1.5 सदी खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि। सिंध खे सिंध जे हिसे जो पाणी घुरिजे। हुननि चयो त सालियानो 184 अरब क्यूसिक खां वधीक सिंध जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु जो पाणी ग़ैर मुल्की कंपनियुनि खे विकिरो कयो वेंदो। इरसा को बि आइन खां मथां फ़ैसिलो न करे। अॻुवाणनि वधीक चयो त सिंधु दरिया ते 6 कैनाल असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधु दरिया ते 6 कैनाल अॾण सिंध जे आबादगारनि जो मुआशी क़त्ल करणु आहे, जंहिंसां सिंध जूं लखें एकड़ ज़रई ज़मीनूं ग़ैर आबाद थी वेंदियूं। अॼु इहो मौक़ो बची वियो जो पाकिस्तान जे मफ़ाद में मरकज़ में जेके फ़ैसिला था थियनि, इस्लामाबाद में, सदारती महल में, पिंडीअ जे ऐवाननि में, वज़ारत उज़्मा में, SIFC में ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले सां मनसूबो अनाउंस कयो वियो ऐं चयो वियो हाणे पाकिस्तान सारो थींदो, लखे एकड़ ज़मीन आबाद थींदी। पहिरें मरहले 25 लख, 48 लख ऐं पोइ 8 मिलियन ताईं सिर्फ़ु पंजाब में ऐं 2.5 मिलियन ॿियनि सूबनि में। हाणे नई कमांड एरिया पैदा करणी आहे ऐं मौजूदा जेका कमांड एरिया आहे जंहिंजा 6 पैरा आहिनि सिंध वधे, उन में 3 सिंधू आहिनि, गुड्डू, सखर ऐं पंहिंजो कोटड़ी, जेके सिर्फ़ ग्रेटर थल कैनाल, चौबारा कैनाल जूं स्कीमूं ऐं चोलिस्तान ऐं मरोड़ जूं स्कीमूं आहिनि। जेकॾहिं सिर्फ़ु उन्हनि खे ॻणींदासीं त सिंध में 2 बैराज, गुड्डू 24 लख, 27 लख, कोटड़ी और 73 लख खां मथे एकड़ ही सखर बैराज आबाद कंदो आहे। सिर्फ पंजाब जूं ग्रेटर थल कैनाल स्कीम ऐं चोलिस्तान सिस्टम एतिरी ज़मीन आबाद करण जा नवा
रेगिस्तान में प्लांट थियनि, एतिरी ज़मीन पाणी खॼंदो सिर्फ़ु हिकिड़े सूबे में। आया सिंध जो सॼो पाणी ॿारहां पाणी खणी वेंदा ऐं सिंध में जेके ज़मीनूं अलॉट करे ऐं उन ते नयूं कैनाल ठाहे हलण जी भई इरादो ऐं फ़ैसिला कया अथनि। असांखे न खपनि उहा ज़मीन, उहो पाणी जेको असांजे सिंध जे मौजूदा आबादगारनि खे तबाह बर्बाद करे उन्हनि जी ज़मीनूं बंजर थियनि, शहरनि जो पाणी न पए थिए। अहिड़े ग्रीन पाकिस्तान ते असीं लानत विझूं था। तव्हांखे ॿुधाइण रहियो आहियूं त जेके इस्लामाबाद में तव्हांजे पीपलनि, तव्हांजे लीडरनि, जेके इन हुकूमतुनि जेके फ़ैसिला कया आहिनि, उन जे नतीजे में के कंपनियूं खरबपति थींदियूं पर सिंध जूं ज़मीनूं बर्बाद थींदियूं। अचो त गॾिजी बचायूं, अचो त पंहिंजे तव्हां दोस्तनि खे अचो जिन पंहिंजो वोट ॾिनो आहे, पंहिंजे MPA MLA सेनेटरनि खे जिन खे तव्हां वोट ॾिनो आहे, जेके हुकुमरान जमायतूं आहिनि, उन्हनि खे वञी चओ असांजूं ज़मीनूं बचायो, असांजो पाणी बचायो। सौदो जेकॾहिं तव्हां इलेक्शन जे सौदे में सिंधू दरिया ॾिनो आहे त लानत अथव जिन असांजो सिंधू दरिया सौदे में ॾिनो आहे। सिंध एक्शन कमेटी, सिंध कैनाल एंटी कैनाल एक्शन कमेटी, सिंध जे नुमाइंदा आबादगार तंज़ीमूं, सिंध आबादगार बोर्ड, चैम्बर, सिंध आबादगार इत्तेहाद, सिंध यूनाइटेड आबादगार फोरम, इहो गैर सियासी प्लेटफॉर्म आहे। ही पंहिंजो सिलसिलो पमना खे इत्तेहाद जोड़े सिंध जे माण्हुनि खे, आबादगारनि खे आगाही मुहिम ते निकिता आहिनि। हैदराबाद में प्रोग्राम कयूं, मदीनम प्रोग्राम कयूं, मीरपुर ख़ास में कयूं, नवाबशाम कयूं। अॼु तव्हां वटि आया आहिनि, तव्हां हज़ारे माण्हुनि सां जिन सां मिट माइट अथव, जिन जूं ज़मीनूं उन्हनि खे ॿुधायो, इन्हनि शहरनि खे ॿुधायो, इन्हनि कारोबार कंदड़नि खे ॿुधायो त सिंध जी करंगो, ही सिंध जी मईशत जो करंगो, ही सिंधू नदी आहे। जे सिंधू नदी सुकंदी त सिंध सुकंदी, सिंध बर्बाद थींदी। अचो गॾिजी पाण सिंधू खे बचायूं। सिंध हाईकोर्ट बार एसोसिएशन ऐं सिंध लायर एंटी कैनाल्स एक्शन कमेटी पारां हैदराबाद हाईकोर्ट बार में सिंधू दरिया ते कैनाल ॾियण ख़िलाफ़ पाणी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। समूरनि बारनि जे अॻुवाणनि ऐं वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते हाईकोर्ट बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट अयाज़ हुसैन तुनियो पाणी कॉन्फ्रेंस में सदारती ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं वफ़ाक़ सिंधू दरिया ते 6 कैनाल वारो मनसूबो ख़त्म न कयो त सिंध समेत सॼे मुल्क जी वकील बिरादरी भरपूर एहतजाज जो रस्तो इख़्तियार कंदी। हीअ बंदूक जी जंग न आहे पर आईने कलम जी जंग आहे। तारीख़ गवाह आहे त जेका जंग वकीलनि विढ़ी आहे उन में हमेशह कामयाबी हासिल कई आहे। हिन भेरे बि 6 कैनालनि जे मनसूबे ख़िलाफ़ जंग में असां ई कामयाबु थींदासीं। हुन चयो त सिंध हाईकोर्ट बार अॻुवाणी करे रही आहे। सिंधू दरिया जे पाणी ते का बि सौदेबाज़ी क़बूल न आहे। जेकॾहिं वफ़ाक़ पंहिंजी होड़ तां न लथो त सॼी सिंध में वकील रोडनि रस्तनि ते हूंदा। आईने कानून जी बालादस्ती लाइ वकील बिरादरी हमेशह जंग जी फातिह रही आहे। कुझु बासर शख़्सियतनि जी लखें एकड़ ज़मीन आबाद करण लाइ सिंध जे ग़रीब हारियुनि जी लखें एकड़ ज़मीन गैराबाद करणु किथां जो इंसाफ़ आहे। सिंधियाणी तारीख़ पारां सिंधू दरिया ते 6 कैनालनि, कारपोरेट फार्मिंग, करप्शन ऐं ॾोहनि ख़िलाफ़ मरहलेवार जदोजहद जो ऐलान कयो वियो आहे। पहिरें मरहले में सिंध जे 16 ज़िलनि में 25 जनवरी खां 23 फरवरी ताईं आल पार्टीज़ कॉन्फ्रेंसूं कोठायूं वेंदियूं। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समो, नुसरत ख़ासकेली, बख़्तावर चंड, ज़ाहिदा ॾाहिरी सिंधियाणी तहरीक पारां सिंध ते धाड़ो ऐं 6 कैनाल रद्द कयो। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन जा सौदा, करप्शन ऐं ॾोह ख़तमु कयो जे उनवान सां सॼी सिंध में आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान कयो। जॾहिं त APC में सियासी, समाजी अॻुवाणनि, अदीबनि, वकीलनि, उस्तादनि, लेखकनि ऐं सहाफ़ियुनि समेत
समाज जे मुतहरिक ऐं सुञाण माण्हुनि खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं। पहिरें मरहले में 25 जनवरी ते कोटड़ी, 26 जनवरी ते ठटे, 29 जनवरी ते टंडे मोहम्मद ख़ान, 1 फेबरवरी ते बदीन, 4 फेबरवरी ते मिठी, 6 फेबरवरी ते उमरकोट, 7 फेबरवरी ते टंडे अलहियार, 7 फेबरवरी ते हैदराबाद, 8 फेबरवरी ते नवाबशाह ऐं 8 फेबरवरी ते लाड़काणे, 11 फेबरवरी ते शिकारपुर, 12 फेबरवरी ते जिकमाबाद, 13 फेबरवरी ते कंदकोट, 14 फेबरवरी ते घोटकी, 15 फेबरवरी ते सांगड़, मोरे में 16 फेबरवरी ते दादू में, 22 फेबरवरी ते कंबर शदादकोट में, 23 फेबरवरी ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंसूं कोठायूं वेंदियूं। सिंधियाणी तारीख़ जी अॻुवाण ज़ीनत समो चयो आहे त सिंध जो पाणी केस पाकिस्तान ठहण खां बि अॻु जो आहे। पंजाब सिंधु दरिया ते 150 सालनि खां हमला आवर आहे। पाणी ते मुसलसल धाड़ा हणी रहियो आहे ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ इहो सिलसिलो वधीक तेज़ थियो आहे। सिंधु दरिया ते धाड़ो आलमी कानून ऐं असूलनि जी भञकड़ी आहे। पाणी ते सभ खां पहिरियों हक़ पुछड़ी वारनि जो आहे। सिंध खे ज़बरदस्ती ताक़त जे ज़ोर ते उन हक़ खां महरूम कयो वियो आहे जंहिंजे ख़िलाफ़ सिंध जी 7 करोड़ अवाम जी जदोजहद जारी आहे। हीअ असांजे जियापे जो मसइलो आहे, असांजे नसलनि जो मामिरो आहे। सिंध जूं न्याणियूं उन ते ख़ामोश न वेंदियूं। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी नायब सदर ज़ाहिदा ॾाहिरी चयो त कारपोरेट फार्मिंग सिंधी माण्हुनि जे पेरनि हेठां ज़मीन कढण जो मनसूबो आहे। सिंध जे लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ज़रदारी जी 17 सालनि जी हुकूमत सिंध खे करप्शन जी कॉलोनी बणाए छॾियो आहे। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो आहे त कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं खपायूं पियूं वञनि। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे मनसूबे ते वफ़ाक़ी हुकूमत बज़िद आहे ऐं उन अमल में पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत सां मिलियल आहे। अहिड़ो इज़हार हुन टंडो मोहम्मद ख़ान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन वधीक चयो त सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो पाणी विकिरो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी सिंध सां गद्दारी करे रही आहे। सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग हवाले कयूं वियूं आहिनि। सिंध जे ज़मीननि ऐं सिंधु दरिया ते सिंधियुनि जो हक़ आहे। असां सिंधी माण्हुनि खे अपील कंदासीं त महिरबानी करे हाणे सुजाॻ थियो। हीउ वक़्तु अमली जदोजहद करण जो आहे। जीअं सिंध तहरीक पारां पिणु सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद जो ऐलान कयो वियो आहे। जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधीअ जी अॻुवाणी में थियल इजलास में मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। इन सिलसिले में फ़ैसिलो कयो वियो त जीअं सिंध तहरीक पारां 9 फेबरवरी ते हैदराबाद प्रेस क्लब में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। इजलास में जस्कम आरिसर तरफ़ां 28 जनवरी ते सखर खां कराची ताईं निकिरंदड़ प्यादल लांग मार्च ऐं जस्कम बशीर ख़ान कुरैशी तरफ़ां 21 फेबरवरी ते बबरलो बाईपास ते लॻंदड़ धरणे जी हिमायत जो ऐलान कयो वियो। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जी अवाम खे के बि बुनियादी सहूलियतूं मुयसरु न आहिनि। गुज़िरियल 16 सालनि खां सिंध मथां हुकुमरानी कंदड़ पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध खे कुझु बि नाहे ॾिनो। डॉक्टर कादर मक्सी हाउस में मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चयो त PP सिंध खे सिर्फ़ु वोट जी मंडी सम्झे थी। संदसि मक़सदु सिर्फ़ु इक़्तिदार हासिलु करणु हूंदो आहे। उन जी हासिलात ऐं डेघ जे लाइ हर सिंध दुश्मन फ़ैसिलो कंदी आई आहे। हिन वक़्तु सिंध तरफ़ कारपोरेट फार्मिंग जे मनसूबे हेठि सिंध जी ज़मीन ते वालार कई पई वञे। सिंधु दरिया जे ॿिन्ही पासनि खां पोखियल ॿेला ख़तमु कया पिया वञनि। असां सॼी सिंध में ज़बरदस्त अवामी जागरता मुहिम हलाए सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ भरपूर अवामी तहरीक हलाईंदासीं। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन हमले केस जो अदालत में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत ॾोह साबित न थियण ते जस्कम अॻुवाण सनान ख़ान कुरैशी, STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी, SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿिनि खे आज़ादु करे छॾियो। अदालत बहरिया टाउन जो केस वकीलनि ऐं शाहिदनि जी शाहिदी बाद 3.5 साल हलण खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो। बहरिया टाउन ते हमिलो करणु, बाहियूं ॾियणु, घेराव, भञडाह वग़ैरह करण जा केस दाख़िल हुआ।
हिन खां अॻु बेरिया टाउन केस में STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी, SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿिनि ख़िलाफ़ बि केस दाख़िल कयो वियो हो, जिन खे अदालत पहिरीं आज़ादु करे चुकी आहे। ॿुधणी खां पोइ वकील अॻवान मोहम्मद ख़ान शेख, मोहम्मद जुमन पंवर, काज़म महेसर ऐं ॿियनि चयो त अदालत जो फ़ैसिलो सिंध जी अवाम जी फतह आहे। वकील अॻवान चयो त हाणे सिंधू ते कैनालनि बाबति जदोजहद कबी। बेरिया टाउन ते हमले जो डॉक्टर कादर मक्सी, सैयद जलाल महमूद शाह, सनान कुरैशी ऐं ॿिनि ख़िलाफ़ मई 2021 में दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। हमिलो कंदड़ जवाबदारनि में 125 नालनि सां ऐं 500 खां वधीक ॾिसी सुञातल जवाबदारनि बाबति केस दाख़िल हो, जिन मां 125 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो, जेके ज़मानत ते आज़ादु हुआ। जवाबदारनि ख़िलाफ़ गॾाप थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत 11 केस दाख़िल कया विया हुआ। बेरिया टाउन केस में STP सरबराह, SUP, क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿियनि क़ौमपरस्त तनज़ीमनि जा अॻवान नामज़द थियल हुआ, जिन खे अदालत बाइज़त बरी करे छॾियो। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी मलिक रियाज़ पारां कूड़ा केस दाख़िल करण ते पंहिंजे कारकुननि जे जारहाणे जो केस दाख़िल कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। बेरिया टाउन केस मां बरी थियण ते जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जी सरकार ग़ैर क़ानूनी रिथा बेरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ जी सहूलियतकारी कंदे कराची मलीर में बेरिया टाउन अॻियां पुरमन एहतिजाज मथां काह करे हमिलो कयो हो, जंहिंमें सिंध जूं नियाणियूं, मासूम ॿार, नौजवान ऐं मर्द ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरिता हुआ, जिन जी आज़ादी लाइ आऊं कारकुननि सां गॾु रोड ते वेही रहियो हुअसि ऐं असां धरणो हंयो हो, जंहिं बाद औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे आज़ादु कयो वियो हो। जॾहिं त उन बाद राति जो गुलशन हदीद कराची में मुंहिंजे घर मथां चढ़ाई करे मुंहिंजी गिरफ़्तारी करे मूंखे टार्चर सेल में रखी गुम कयो वियो ऐं बाद में मुंहिंजे ऐं पार्टी जे साथियुनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे मलीर लांढी जेल में क़ैद रखियो वियो, जिते 3.5 महीना जेल काटण बाद ज़मानत ते आज़ादु कयो वियो। जॾहिं त हाणे अदालत केस खे कूड़ो करार ॾेई असांखे आज़ादु कयो आहे। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी केस कूड़ो साबित थियण ते मलिक रियाज़ मथां पंहिंजे ऐं कारकुननि जे हरजाणे जो केस दाख़िल करण जो ऐलान कयो आहे। खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि खे रियासत पारां ख़रीद करण जी कोशिशि कई पई वञे। खंभे गुम कयल पठान ख़ान ज़ोहराणी जे पुटु इरफ़ान ज़ोहराणी पंहिंजे बयान में चयो आहे त कुझु महीना अॻु जॾहिं खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो वियो हो, उन वक़्तु ई असां चयो हो त हीअ रियासत जेकॾहिं असांखे ख़रीद करणु चाहे थी, असीं कॾहिं बि कंहिं बि क़ीमत ते इहो कमु न कंदासीं। पाकिस्तान रियासती इदारनि तरफ़ां जोड़ियल कमीशन में जॾहिं मुंहिंजे वालिद पठान ख़ान ज़ोहराणी जी पटिशनर मुंहिंजी बहादुर अमी बशीरा ज़ोहराणी खे घुरायो वियो त उते अमी जे हथ में हिकु पेपर ॾिनो वियो, जंहिंमें लिखियलु हुयो त तव्हांजो जेको माण्हू खंभियलु आहे उन एवज़ असीं तव्हांखे 5 लख ॾियूं था, जंहिंजो मतिलबु खणी इहो थियो त 5 लख वठो ऐं पंहिंजे खंभियल माण्हू तां हथ खणो। अमी सां गॾु 2 औरतूं ॿियूं बि हुयूं, हिकु बलूचिस्तान मां राशिद बलोच जी अमड़ ऐं ॿी सिंध मां MQM जे कारकुन जंहिंजो बि शायदि मुड़ुसु गुम हुयो। सिंध जी अमी ऐं बलूचिस्तान मां राशिद बलोच जी अमड़ साफ़ इनकार कंदे चयो त छा असीं पंहिंजे खंभियल प्यारनि जो 5 लखनि में सौदो करे छॾींदासीं, पर MQM जे कारकुन जंहिंजो मुड़ुसु खंभियल हुयो उन चयो त ठीकु आहे, मां पैसा वठंदसि। इहो ई फ़र्क़ु आहे साईं GM जे फ़िक्र ऐं रियासती छांव में पलजंदड़ पार्टी जो। रियासत हमेशह कोशिशि कई आहे त खंभियल माण्हुनि जे फैमिलियुनि खे ख़ामोश कराइजे, डिजारे या पैसनि जी लालच ॾेई माठ कराइजे ऐं जॾहिं असीं हुननि जे दाबनि ऐं तशदुद गाहनि में सख़्तु तशदुद बावजूदि संदन दायरे में न आयासीं त हुननि सोचियो त पैसनि ज़रिए हिननि खे ख़रीद कजे। असीं बाबा जी ॾिनल तरबियत तहत अॼु बि बीठल आहियूं। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं त पंहिंजा पैसा पाण वटि रखो, जेतिरे ताईं असांजो वतन आजपो न माणींदो तेसिताईं ऐं जेसिताईं असांजो बाबा साईं वापसि न ईंदो तेसिताईं असीं जदोजहद कंदा रहंदासीं ऐं मात न मञींदासीं। उस्मान शाह हुड़ी वेझो ॻोठ ताज मोहम्मद बलोच जो हिंदू कुटुंब पंहिंजी जनम भूमि खे मुहांगाई सबबु छॾे हमेशह लाइ अलविदा करे
भारत लॾे वियो। जॾहिं त हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ काजी कच्छी पंहिंजे ख़ानदान समेत भारत रवानो थियो। इलाइक़े वासियुनि सां मोकिलाणी दौरान लुड़क न रोके सघिया। रवानगी वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे काजी कच्छी चयो त असां सिंध खे माउ सम्झूं था। सॼी उमिरि हार पा करे पंहिंजे पेट लाइ फसल पोखियासीं, पर महांगाई सबबु अॼु बि ठाहे न सघिया आहियूं। एॾी महांगाई वधंदी पई वञे जो दवा दारू लाइ परेशान आहियूं। असांजी हिंदू बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि जो बुख ऐं बदहाली करे ख़ुदकशियूं आम बणिजी वयूं आहिनि। हुन वधीक चयो त सिंध असांजी माउ आहे जेका हमेशह असांजे दिलि में रहंदी। सभिनी पाड़े वारनि जा थोराइता आहियूं जंहिंजो ॾिण मोहबतूं कॾहिं बि विसरी न सघंदियूं। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं डॉक्टर दिलदार लगारी पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त 6 नवनि कैनालनि बाबति पीपल्स पार्टी जी क़यादत फ़क़्ति बयान जारी न करे पर क़ौमी असैम्बली ऐं सेनेट में करारदादूं बि पेश करे। अटे लटे ऐं अझे नारा हणंदड़ पीपल्स पार्टी जी क़यादत सिंधी माण्हुनि खां धरती खसण जी साज़िश कई आहे। मुल्क जो सदारती हाउस साज़िशनि में मुलविस आहे। अॻवान चयो त सिंधु दरिया ऐं उनजे भरतू नदियुनि ते सिंध बराबरि जी हिसेदार आहे, पर पंजाब जा हुक्मरान सिंध खे हिसे जो पाणी नथा ॾियनि। पंजाब जा हुक्मरान ॾाढ मुड़सी ॾेखारे बार बार पाणी मुआदनि तां फिरी वञनि था। पंजाब जा हुक्मरान आलमी तोड़े मुल्की कानूननि जी भञकड़ी करे सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि। 6 नवां कैनाल कढी सिंध खे मुकमिल तौरु तबाह ऐं बर्बाद करण जी साज़िश कई वई आहे। भिरिया सिटीअ जे अॻूणे MP सैयद मुराद अली शाह जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ ग़रीबाबाद कॉलोनी जे सवें रहवासियुनि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त मुज़ाहिरीन जो चवणु हो त अॻूणो MP कूड़ा काग़ज़ ठहिराए घर ऐं दुकान ख़ाली कराइणु चाहे थो। जॾहिं त अॻूणे MP सैयद मुराद अली शाह चयो आहे त मुंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी ते मुख़्तलिफ़ माण्हुनि दुकान ठाराए छॾिया आहिनि। भिरिया सिटी प्रेस क्लब जो बानी मेंबर सीनियर सहाफ़ी मोहम्मद सूमर कीरियो गुज़िरियल 6 महीननि खां कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला बेयारो मददगार बणियल आहे, जॾहिं त संदसि कंहिं बि सार नाहे लधी। सीनियर सहाफ़ी सूमर कीरियो जो चवणु आहे त गुज़िरियल 6 महीननि खां ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ी रहियो आहियां। वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाजु कराए। झोक शरीफ़ जे शेख पाड़े में कुझु महीना अॻु अदालत ज़रिए पसंदि जी शादी कंदड़ जोड़े जमील शेख ऐं फरज़ाना शेख जे घर ते जवाबदारनि सुज़ुकी ऐं मोटर साइकिलनि ते सवार थी हमिलो कयो। हथियारबंद नारी फरज़ाना शेख खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया, जॾहिं त संदसि सहुरो अब्दुल्ला उर्फ़ मिस्री शेख सख़्तु ज़ख़्मी थी पियो। दादू में उरूज जो अजीब ज़वाल। PP सां वास्तो रखंदड़ अॻूणो सूबाई वज़ीर पीर मज़हर ख़ुदाबाद थाणे ते वणनि जी वाढी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾियणु पहुतो, जॾहिं त पीर मज़हर जे पहुचण ते वॾो मुंशी ऐं SHO थाणो छॾे फ़रार थी विया। ड्यूटी ऑफिसर दरख़्वास्त वठण खां जवाबु ॾेई छॾियो। 1 कलाक ताईं थाणे ते वेहण बाद अॻूणो MP वापसि रवानो थी वियो। 1 ॾींहुं अॻु मिठी जे सराण कॉलोनी जी 5 वरहनि जी न्याणी सां मुबैना तौरु वहशी सिफ़त जवाबदार केवल कोहली ज़्यादती कई, जंहिं बाद न्याणी खे जवाबदार बेहोशी वारी हालत में उछलाए फ़रार थी वियो हो। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध सूबे अंदरि 7 सालनि दौरान जिनसी तौरु हिरासत करण जा 6780 केस रिपोर्ट थिया। सोशल वेलफेयर खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि सिंध सूबे में 6780 शिकायतूं मिलियूं। रिपोर्ट मूजिबि वाक़िया घटि उमिरि रखंदड़ छोकिरियुनि ऐं छोकिरनि सां पेश आया। रिपोर्ट में चयो वियो आहे त 2018 में जिनसी तौरु हिरासत करण जा 13 ऐं 2019 में 422 वाक़िया रिपोर्ट थिया। 2020 दौरान 1841 वाक़िया पेश आया, जॾहिं त 2021 में 1669 वाक़िया रिपोर्ट थिया। 2022 में इहो अंग 1052 रिकॉर्ड कयो वियो। 2023 में 891 ऐं 2024 में
892 वाक़िया रिपोर्ट थिया। मजमूई तौरु 7 सालनि दौरान औरतुनि पारां 2500 शिकायतूं रिपोर्ट करायूं वियूं, जॾहिं त मर्दनि जा 4280 वाक़िया पेश आया। सभ खां घटि यानी 27 शिकायतूं सिजावल ऐं टंडोवाल हियार मां रिपोर्ट थियूं। साफ़ती तनज़ीमनि जी जॉइंट एक्शन कमेटी तकरारी पीका एक्ट तरमीमी बिल खे रद्द करे छॾियो आहे। साफ़ती तनज़ीमनि पारां अदालत वञण ऐं एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, पाकिस्तान ब्रॉडकास्टर एसोसिएशन, कौंसिल ऑफ न्यूज़ पेपर्स एडिटर्स ऐं ॿियनि तनज़ीमनि जी गॾियल जॉइंट एक्शन कमेटी जो हंगामी इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में चयो वियो त वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असेंबली जी मुशावरत खां सवाइ तकरारी बिल मंज़ूर कराए वाइदे जी भञकड़ी करे पई। इजलास दौरान पीका एक्ट तरमीमी बिल जी हतमी मंज़ूरी खां पोइ उनखे अदालत में चैलेंज करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पारां हुकूमत सां जारी मुज़ाकरात ख़तमु करण जो ऐलान कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गोहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तहरीक इंसाफ़ जे बानी ॻाल्हियूं ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। बैरिस्टर गोहर मूजिबि हुकूमत 7 ॾींहनि में कमीशन ठाहिण जो वाइदो कयो हो। हिन वक़्त ताईं का बि अॻुभराई नाहे थी। थरड़ी मुहबत में मनशात जुआ ऐं ॿिनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। समाजी अॻवान कामरेड अनवर हथनि में पंफलेट खणी एहतिजाज कयो। उन मौक़े ते कामरेड अनवर जो चवणु हो त थरड़ी मुहबत ऐं राधण थाणे जा पुलिस अमलदार समाजी बुराइनि जा ज़िम्मेवार आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन